सघां और ॾिसी सघां ऐं ॿारनि सां पढ़ी सघां ऐं रांदि करी सघां। असीं मौजूदु आहियूं नंढी कुलसुम सां गॾु। हीअ कुलसुम जेका निहायत ई मासूम गुलनि जहिड़ी ॿारड़ी, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हीअ अखियुनि जी रोशनी खां महरूम आहे। हीअ ॿारनि सां गॾु रांदि रुंद खेॾणु चाहे थी, उन्हनि सां गॾु पढ़णु चाहे थी, उन्हनि सां गॾु मस्तियूं करणु चाहे थी, लेकिन हिन उमिरि में हुनजी अखियुनि जी रोशनी उहा ख़तमु थी चुकी आहे। हिन जा वालिदैन ॿुधाइनि था त हीअ नंढे हूंदे खां ई हिनखे बुखार आयो, बुखार खां पोइ हिनजी अखियुनि जी रोशनी ख़तमु थी वई। तंहिंखां पोइ हुननि काफ़ी इलाजु करायो आहे। हुननि पंहिंजे पेट में घटि खाधो ऐं पंहिंजी नंढी जी अखियुनि जी रोशनी वापसि करण लाइ तमामु घणो ख़र्चु कयो, लेकिन उहा रोशनी वापसि न थी सघी आहे। डॉक्टर ॿुधाइनि था त हिनजी दिमाग़ जी नसूं खुश्क थी वञण सबबु हिनजो महांगो ऑपरेशन थींदो, जेको हुनजे वालिदैन जे वस में न आहे। जंहिंजे लाइ बस वारनि खे अपील आहे, अगरि को मसीहा बणिजी हिन नंढी जी अखियुनि जो इलाजु कराए त थी सघे थो हिनजी रोशनी वापसि अची वञे ऐं ॿारनि सां गॾु खेॾी सघे ऐं वरी हूंदे हीअ न्याणी जेका आहे पंहिंजी प्रेम जी दाद खां बची सघे।